अस्सलाम वालेकुम तव्हां ॾिसी रहिया टीएन न्यूज़ स्पोर्ट्स न्यूज़ तव्हांखे ॾेई रहिया आहियूं दाबेची खां आल सिंध आज़ादी चैंपियन कप जो फुटबॉल टूर्नामेंट जो फाइनल कुदरती स्टेडियम दाबेची जे ग्राउंड में मैच ऑर्गेनाइज़र कमेटी दाऊद शाह सईद बादशाह उस्मान खान जी निगरानी में थी गुज़रियो जंहिंमें सॼी सिंध जे 16 फुटबॉल टीमनि मैच में हिसो वरितो जंहिंजो फाइनल नेशनल शाहीन कराची ऐं हिम्मत स्पोर्ट दाबेची जे विच में थी गुज़रियो जंहिंमें हिकु गोल तां हिम्मत स्पोर्ट नेशनल शाहीन खे शिकस्त ॾेई छॾी। इन मौक़े ते महिमान ख़ासा में हैदर शाह मलिक अनवार उल हक अवान ऐं नूरुद्दीन पिताफ़ी खटींदड़ टीमनि में इनाम विरहाया ऐं चयो त रांदियुनि सां माशरे मां समाजी बुराइयूं ख़तमु थियनि थियूं ऐं भाईचारे जो अमन पैदा थिए थो। इन करे खेलनि जे वज़ीर खे खपे त ज़िले ठठे जे पोइते पयल इलाइक़नि जे ग्राउंड जी सार संभाल लही करे हितां जे रांदीगरनि खे सहूलियतूं ॾेई जंहिं सां रांदीगरनि में हौसलो वधंदो ऐं अॻिते अची करे इलाइक़े जो नालो रोशन कंदा। इन मौक़े ते अब्दुल मालिक बलोच रोशन भोपाणी सिफर मलुक शाह ऐं ॿिया मौजूदु हुआ। रिपोर्ट शाहिद समूह टीएन न्यूज़ दाबेची।